सिकंदराबाद शहर में पीर साहब पागार जा खूब दीदार हेॾे जमात जा बि दीदार तव्हांखे कराईंदा हलो। ये जमात सिकंदराबाद शहर में मुझे तीजा पैसा ठाही उन जो नालो पूरो नालो आहे सैयद खान अहमद तोखे किथां मिलंदी फाइल बि न मिलंदी पैसा न मिलंदा राजर चल करे वठी वियो राजर मिली चल करे वठी वियो फाइल। अच्छा तव्हांजी नारो सिकंदराबाद में हुरन जे रूहानी पेशवा पीर साईं पागारा चंद जी ख़िदमत में फ़कीर शफ़ी मोहम्मद लगारी ऐं ॿिया जमात सगोरी जा मोअज़्ज़िज़ीन मौजूद। GDA जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर सफदर अब्बासी, GDA इंफॉर्मेशन सेक्रेटरी सरदार अब्दुल रहीम, पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे ऑर्गेनाइज़र इंजीनियर अब्दुल करीम शर ऐं सूबाई अॻुवाण वक़ार जट जी गॾिजाणी ईंदड़ हिकमत अमली ते गौर ऐं वीचार कयो वियो। और जमात जो चीफ खलीफ़ा फ़कीर कलीमुल्लाह हुसैन, फ़कीर इमाम बख्शमर, हाफ़िज़ डॉक्टर रहीम मुयसर, खलीफ़ो मोहम्मद हाशिम ख़ासकेली, फ़कीर मोहम्मद मिठर पयार जी मुलाक़ात ऐं मामलनि ते ॾे वठि। गोटकी होर जमात जे रूहानी पेशवा पीर साईं पागारा जे साहबजादे पीर सैयद मोहम्मद राशिद शाह राजदी गोटकी मीरपुर माथेलो लॻगोठ लांडी फौजी करम खान महर बंदस वारसन सताजे के उन मौके ते ख़लीफ़ा फ़कीर कादिर बख्श मंगरियो, ख़लीफ़ा फ़कीर अहमद साले महर, ख़लीफ़ा इकराम फ़कीर खोसो ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे सूबाई नायब सदर फ़कीर ख़िज़र हयात मंगरियो, फंक्शनल मुस्लिम लीग लेबर विंग ज़िले सखर जे सदर मोहम्मद बचन महर, फ़कीर जान मंगरियो, असद हिंगोरो ऐं हुर जमात जा मोअज़्ज़िज़ीन ऐं पार्टी अॻुवाण साण गॾु हुआ। कूड़े केस में गिरफ्तार पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल तालका नारो जे अॻुवाण अलाउद्दीन शारी जी सेशन कोर्ट सां ज़मानत मंज़ूर थियण ते आज़ाद। मुस्लिम लीग फंक्शनल ज़िले ख़ैरपुर जे अॻुवाण रईस शरफुद्दीन सहतो, गुलाम कादिर सहतो ऐं ॿियनि तरफ़ां गोलनि जा हार पाराए शानदार आजियां कई वई।